जहाज़नि जे इंजीनियर्स जो एहतजाज PIA जे आलमी ऑपरेशन मुतासिर हवाई ऑपरेशन मुतासिर थियण सबब मुसाफ़िर ॾुखियाईनि जो शिकार। ज़रिए मौजिब रात 8 वॻे खां पोइ का बि आलमी उॾाम रवानी न थी सघी। क़ौमी एयरलाइन जे तर्जुमान मौजिब सेफ्टी जो बहानो बढ़ाए कम छॾण साज़िश आहे। एहतजाज जो मक़सद एयरलाइन जी निजकारी खे नुक़सान रसाइण आहे। इंजीनियर्स ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी 3 ॾींहनि जे सरकारी दौरे ते क़तर पहुची वियो। किंग अहमद इंटरनेशनल एयरपोर्ट ते सीनियर क़तरी अमलदारनि ऐं पाकिस्तान जे सफ़ीर पारां आजियां। सदर आसिफ अली ज़रदारी आलमी समाजी तरक्याती कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। सदर पाकिस्तान जी समाजी तरक्की ऐं जामे मुआशी वाध वारनि उपाउनि ते रोशनी विझंदो। सदर गुरबत जे ख़ात्मे, सिहत, तालीम ऐं तरक्कीअ में कामयाबियुनि खे उजागर कंदो। सदर ज़रदारी आलमी तंज़ीमनि, मुख़्तलिफ़ आलमी ऐं इलाक़ाई अॻवाननि सां मुलाक़ातूं पिणु कंदो। 27वीं तरमीम खे अहिड़ो ख़ौफ़नाक करे पेश कयो पियो वञे जीअं को तूफ़ान हुजे। 27वीं तरमीम ते सलाह मशवरा जारी आहिनि। इतफ़ाक़े राय खां सवाइ का बि तरमीम न थींदी। राणा सनाउल्लाह जी निजी TV सां ॻाल्हियूं चवे थो बिलावल भुट्टो जिन शयुनि जो ज़िक्र कयो आहे उन में कहिड़ी शइ आहे जंहिं ते बहस नाहे थियो। इतिहादियुनि सां सलाह मशवरे खां पोइ शयुनि खे साम्हूं आणींदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी PPG सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास तलब करे वरितो। इजलास 6 नवंबर ते बिलावल हाउस कराची में थींदो। पीपल्स पार्टी जे CEAC जे इजलास में 27वीं आईनी तरमीम जो हतमी फ़ैसिलो करण सां गॾु सियासी सूरत-ए-हाल ते गौर कयो वेंदो। फ़ौज सियासत में उलझण नथी चाहे। फ़ौज खे सियासत खां परे रखियो वञे। ग़ज़ा में अमन फ़ौज मोकिलण जो फ़ैसिलो पार्लियामेंट कंदी। बस घणो थियो। अफ़गानिस्तान सरहद पार दहशतगर्दी ख़त्म करे अफ़गान तालिबान खां सिक्योरिटी जी ख़ैरात न घुरंदासीं। पंहिंजी ताक़त जे आधार ते अमन क़ाइमु कबो। अफ़गानिस्तान दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करे या असांजे हवाले करे। पाक फ़ौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त अफ़गानिस्तान आलमी दहशतगर्दी जो मर्कज़ आहे। अफ़गानिस्तान दहशतगर्द पैदा करे पाड़ेसरी मुल्कनि में पखेड़े थो। पाकिस्तान अमरीका खे पंहिंजी सरज़मीन तां अफ़गानिस्तान ते हमलनि जी का बि इजाज़त नाहे ॾिनी। अहिड़ियूं ख़बरूं अफ़गानिस्तान जी प्रोपेगेंडा आहे। DGI SPR चयो त लॻे थो त भारत सामूंडी रस्ते को फॉल्स फ्लैग ऑपरेशन कंदो। भारती कार्रवाई बाबति अॻुवाठी ख़बर आहे। हिन हवाले सां मुकमल तौरु अलर्ट आहियूं।